हैदराबाद में एक दफ़ो ॿीहर खीर जूं क़ीमतूं चोट चढ़ी वयूं। खीर जी क़ीमतुनि में 10 रुपया फ़ी लीटर इज़ाफ़े खां पोइ खीर 120 रुपया फ़ी लीटर ताईं पहुची वियो। सरकारी रेट मूजिब खीर जी क़ीमत 96 रुपया फ़ी लीटर मुक़रर थियल आहे। पहिरियां मेह मिलंदी असांखे 1.5 लख जी, हाणे उहा मेह मिले थी असांखे 3 लख रुपए जी। ऐं कणक जो ॾारो 1600 रुपया कटो मिलंदो, हाणे तो मिले 2400 रुपया। कुतर मिलंदी 170 रुपया मण, हाणे 450 रुपया मण। बों जेको आहे 300 रुपया मण मिलंदो, हाणे 600 रुपया मण आहे। हाणे मूंखे ॿुधायो त वाड़े वारा किथां इहो खीर जी पूरी कंदा। हाणे तव्हां गवर्नमेंट खे खपे न त ॾारो सस्तो करे, बों सस्तो करे, कुतर सस्तो करे, पोइ आवाम जो वञी सुख थींदो ऐं खीर सस्तो थींदो। न त खीर असां पाण वाड़े वारनि जो खीर पूरो कोन्हे। मां पाण वाड़े वारो थी डेयरी खां वठण आयो खीर। डेयरी मालिकनि जो चवणु आहे त वाड़े जा मालिक पहिरीं 170 रुपया फ़ी लीटर फ़राहम कंदा हुआ त 110 रुपया फ़ी लीटर ई विकिरो कंदा हुआ, जॾहिं त हाणे खेनि 116 रुपया फ़ी लीटर खीर ॾेई रहिया आहिनि त इन लाइ क़ीमत 120 रुपया फ़ी लीटर मुक़रर कई वई आहे। परेशानी तो वधी आहे, ग्राहकनि खे, असांखे, आवाम खे, सबके परेशानी आहे। हाणे महिरबानी करे हुकूमत खे अर्ज़ु आहे इहो खीर सस्तो करायो वञे। खीर असांखे 110 रुपया गला रेट ॾियनि था पिया हींअर डेयरियुनि वारा, इहो डेयरी फार्मर 110 रुपया असांखे ॾियनि था, गलो रेट खणी पिया अचूं। उहो दही में असांखे वारो खाए थो, बाक़ी असांखे खीर हलाइण जे लाइ वारो खाए ई कोन थो आहे। महांगो करे इहो खीर वाड़े वारनि। गवर्नमेंट खे इहा अपील कंदासीं त वाड़े वारनि ते दबदबा कराए असांजो इहो खीर जेको आहे सस्तो करायो वञे, ऐं जेको साॻी रेट ते खीर कयां थो वञे त असांखे सहूलियत थिए। न त ग्राहकी फिटी वेंदी, दुकान न हलंदा त असां ग़रीब माण्हू पोइ पुॼी वेंदा, नंढा नंढे डेयरियुनि वारा। हैदराबाद जे शहरीन हुकूमत खां मुतालबो कयो आहे त खीर जे वधंदड़ अघनि जो नोटिस वठी मुनाफ़ाखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि रिलीफ फ़राहम कयो वञे। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।